हाँ जी भेण अचो वयो। डॉक्टर साहब असी हाणे ये ॾींहंनि खां पंहिंजे ॿार जो इलाज कराए थकिजी रहिया आहियूं। असी हाणे पूरा बिखरजी चुका आहियूं। हाणे छड़ो असांखे असांजे साईं जो आसरो आहे। हाणे छड़ो मुंहिंजो साईं असांजी ॿेड़ी पार थो लॻाए सघे। तव्हां सां छड़ो एतिरी वेनिती आहे तव्हां मूंखे 3 ॾींहंनि जी मोकल ॾियो। 3 ॾींहंनि जी मोकल ॾियो। तव्हां पंहिंजे ॿार खे पंहिंजे गुरु जे दर समाधि साहिब ते 3 रातियूं वठी वञो। छड़ो 3 रातियूं। भेण तव्हां जेको चई रहिया हो उहो पॉसिबल न आहे। तव्हांजे ॿार जी हालत ॾाढी नाज़ुक आहे हिन वक़्तु। असीं तव्हांखे मोकल नथा ॾेई सघूं। न डॉक्टर साहब ईअं न चओ। छड़ो 3 रातियुनि जी त ॻाल्हि आहे। 3 रातियुनि जी मोकल ॾेई छॾो। भेण तव्हां मां सां जिद न कयो। असांजे हॉस्पिटल जो रूल आहे न मतलब न। तव्हांखे चयो मां पॉसिबल न आहे मतलब न आहे। जेकर तव्हां पंहिंजे ॿार खे हितां वठी वेंदव त उन जा ज़िम्मेदार असां न आहियूं। ऐं जेकर हितां वठी वञण खां पोइ तव्हांजे ॿार खे कुझु थी वियो त असांखे मयार न ॾिजो। हे तो मुंहिंजा सतगुरु असांजा पिता बाबा गुरदास राम आहिनि।
ही काथे आहिनि हिते आया छो काने न भेण असांजा साईं परलोक सिधारे चुका आहिनि छा हा हे नथो थी सघे माने हिननि खे पाण ॾिठो हा 3 रातियुनि खां ही हिते पाण आया आहिनि हिन ॿार जे मथे ते हथड़ो फेरे जल पीआए रहिया आहिनि छा वाह मुंहिंजा साईं वाह वाह मुंहिंजा साईं मां तॾहिं 3 रातियूं न पुॼी सघियमि त तूं पाण अची आहीं वाह साईं मुंहिंजा सदका तुंहिंजा लखे लखे शुक्रन पुट अच सदा मौजूद आहे